ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं कराची खां, जिते एंटी इंक्रोचमेंट पुलिस पारां केडीए ऑफिस अंदर भञ-ड्राह कई आहे। ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि ते मुबैना तशद्दुद कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कराची खां। एंटी इंक्रोचमेंट पुलिस पारां केडीए ऑफिस अंदर भञ-ड्राह कई आहे। ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि ते मुबैना तशद्दुद कयो वियो आहे। एंटी इंक्रोचमेंट पुलिस जे मुबैना हमले में केडीए जा 2 मुलाज़िम ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल रोशनी, ही एंटी इंक्रोचमेंट पुलिस अज केडीए ऑफिस ते कहा कयो आहे भञ-ड्राह करण बाद केडीए जे ऑफिसर ऐं मुलाज़िमनि ते तशद्दुद पिण कयो आहे। जिन इंक्रोचमेंट जे पुलिस जेको हमलो करे केडीए जा 2 मुलाज़िम ज़ख़्मी करे विधा आहिनि। डीजी केडीए मोहम्मद अली शाह मूजिब त इंक्रोचमेंट पुलिस बिना कंहिं सबब जे हमलो करे केडीए जे ऑफिसर मोहम्मद शहज़ाद ऐं शकील खे जेको आहे ज़ख़्मी कयो आहे। जेको इंक्रोचमेंट पुलिस खिलाफ़ डायरेक्टर इंक्रोचमेंट फोर्स खे शिकायत की आहे। जॾहिं त हमलो कंदड़ जेके खिलाफ़ कार्रवाई न करण ताईं जेको आहे उन्हनि पंहिंजो कमु बंदि रखण जो पिणु जेको आहे फ़ैसिलो ऐं ऐलान करे छॾियो आहे। ॿिए पासे डायरेक्टर इंक्रोचमेंट इहो ॿुधायो आहे त कुझु फाइलुनि जे हवाले सां ऐं ज़मीननि जी जेके एंटी इंक्रोचमेंट जेको केडीए अंदरि हिकिड़ो पंहिंजो खातो आहे, उनजे डायरेक्टर सां जीअं मिलण विया त उते हुन बदतमीज़ी कई। जंहिं बाद केडीए जे मुलाज़िमनि ऐं जेको ॿिए अमलो आहे उहो गॾिजी करे उन एंटी इंक्रोचमेंट पुलिस ते तशद्दुद कयो आहे। ॿिन्हिनि जा हिक ॿिए मथां इल्ज़ाम आहिनि। त जॾहिं अखियुनि ॾिठनि शायदि इहो ॿुधायो आहे त जेके ऑफिस में वरी भञ-ड्राह कई वई, जंहिं बाद जेके उते पुलिस जा इंक्रोचमेंट जी पुलिस फोर्स जा माण्हू पहुतल हुआ, उन्हनि एहलकारनि खे यरगमाल बणायो वियो। जंहिंखां पोइ केडीए जा सभई मुलाज़िम उन्हनि ते तशद्दुद कंदा रहिया। बाद में जेको आहे सो केडीए जेके एंटी इंक्रोचमेंट फोर्स आहे उन जा ॿिया एहलकार आया, जंहिंखां पोइ जेको आहे सो उन्हनि खे ॿाहिरि कढियो वियो आहे। जी।